अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही अजमईन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मा। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति कानत लहुम जन्नातुल फिरदौसी नुज़ुला। मैं समझता हूँ कि माशाल्लाह आप अहबाब जो उर्दू की तकरीरें सुन के थक गए हैं और इसीलिए कुछ चले गए हैं, वैसे भी लोगों की पसंद और नापसंद का भी एक मसला होता है। मेरे मुअज़्ज़ज़ मेहमान आप अहबाब के सामने बड़ी मोहब्बत में, बड़े प्यार और उल्फत से आपको पैगाम दे रहे थे। मैं सबसे पहले तो मोहतरम कारी उस्तादुल कुर्रा जनाब कारी मोहम्मद सुलेमान जमाली साहब से गुजारिश करूंगा कि वो भी स्टेज पे तशरीफ लाएं। इसी तरह मुझे मौलाना अब्दुल गफ्फार साहब भी नजर आ रहे हैं। मौलाना अब्दुल गफ्फार नासिर साहब से भी गुजारिश करूंगा कि वो भी स्टेज पे तशरीफ लाएं। अल्लाह तबारक व तआला आप अहबाब का आना कबूल व मंजूर फरमाए। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम की एक हदीस जो इमाम बुखारी ने बयान की है, उसको बयान करके मसले को आगे ले जाऊंगा। और मैं अभी स्टार्ट ले रहा हूं, फिर सिंधी की तरफ इंशाअल्लाह आ जाऊंगा। जरा ज़बान को अल्लाह ताला तौफीक दे कि मैं किसी नतीजे की तरफ जाऊं। जो भी उलमाए किराम आज के प्रोग्राम में तशरीफ लाए और जो अहबाब मुख्तलिफ जगह से तशरीफ लाए, मैं समझता हूं यहाँ की आबादी उर्दू वाली थी, लेकिन जो बाहर से अहबाब आए हैं वो ज्यादा सिंधी जबान बोलने वाले।
अगर मैं ये कहूं कि दादू वाले अहबाब हाथ उठाएं तो मुझे पता चल जाएगा कि ये इलाका दादू वालों का माशाअल्लाह। इसी तरह सईदाबाद की तरफ से जो आए हैं, गुबचानी से खुसूसी तौर पे नादर हैं और उनके मौलाना साहब हैं और अहबाब हैं। बड़ी खुशी हुई। कादी अहमद से हमारे एक मौलाना हैं नूर अहमद साहब, जो हमारे साथी हैं, तशरीफ लाए पुर करें आप लोगों के लिए सीटें। अल्लाह ताला आपका आना कबूल फरमाए। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जीकड़ी हदीसा जेका सही बुखारी में आ, उनमें नबी अलैहिस्सलातु वस्सलाम असहाबे रसूल में वेही करे तरबियती अंदाज में गुफ्तगू करने पिया तो टे माण्हू आया। हिकिड़ो अचे तो अची करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं वेहे, ऐं ॿियो जेको आहे जिते उनखे जा मिली आहे उते ई वेठो आहे, ऐं टियों जेको आहे वो बीठो आहे, बीठे बीठे ई हलियो थो वञे। जीअं अॼु थींदो आहे त मौलवी साहब जेको बयानु कंदो सो मूंखे अचे थो, मौलवी साहब जेको बयानु कंदो सो मूंखे अचे थो, या ही ॻाल्हि त पहिरियां बि असां ॿुधी चुका आहियूं त पोइ इमाम बुखारी रहमहुल्लाह हिकिड़ी हदीस खे सही बुखारी में मुख़्तलिफ़ जगह ते छाजे करियां। मतलब ही आहे त उन्हनि इस्तिदलाल मुख़्तलिफ़ थियनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम को पंहिंजे असहाब खे ॿुधाइनि था त जेको अची मुंहिंजे साम्हूं इमाम जे साम्हूं अची वेठो, जेको आयो हो फ़आबाहुल्लाह, अल्लाह ताला उनके पंहिंजे आगोश रहमत में वतो, ऐं जेके जिते जा मिली आहे हुन ते रब पंहिंजी रहमत खे नाज़िल कयो आहे। ऐं टियों जेको बीठो हो निकिरी वियो, आरदा फ़आरदहुल्लाह, हुन एराद कयो दीन सिखण खां त अल्लाह पाक बि उन्हें खां एराद करे। इन्हें करे जेका अहबाब आया आहिनि हू गौर कनि त असां छाजे करे आया आहियूं, मक़सद छा आहे अचण जो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीन जे सिखण लाइ जेकॾहिं आया आहियूं त पोइ पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी आयो आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि अची करे सुवाल करण लाइ आयो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम को पुछे तो त सोना मुंहिंजे जिस्म जा हॾा बि कमज़ोर थी विया आहिनि, हाणे मुंहिंजे जिस्म जो हालत हीअं तेजी कमज़ोरी अची वई आहे, पर मां चाहियां तो मूंखे कुझु ॿुधायो त अमल करे जन्नत खे हासिल करे छॾियां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम छा था फरमाइनि, जेकॾहिं तूं सिखण इल्म जी नियत सां आयो आहीं, मा मरत मिन शजरिन वला मदरिन इल्ला दालका, जंहिं जहाँ तूं बि गुज़री आयो आहीं हर जहाँ तुंहिंजे लाइ वण त तुंहिंजे लाइ दुआ पियो करे, फिता त तुंहिंजे लाइ दुआ पई करे, पुराणो घर त तुंहिंजे लाइ दुआ पई करे। इन करे मुंहिंजा दोस्त जेकॾहिं हिन नियत सां आयो आहीं त मां कुझु सिखी ईंदोसां त तुंहिंजे लाइ दुनिया जी हर शइ दुआ करे थी पई। चाहियो था त मालिक राज़ी थिए। अॼु असां घणा अमल कयूं था, पर अमल करण खां पोइ अमलनि खे बर्बाद करे छॾियूं, ऐं जंहिं नबीअ खे असां मञूं था हुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी में ही साबित कयो आहे, ऐं असहाब रसूल जे ज़रिए असां ताईं ॻाल्हि पहुती आहे त अमल करे पंहिंजे अमल खे महफूज़ कर, मता कंहिंजी गिला, कंहिं ते अटैक, कंहिं ते एतराज़ करे, कंहिं दोस्त खे तकलीफ़ ॾेई करे पंहिंजे अमलनि खे बर्बाद न कर, पंहिंजे अमलनि खे बर्बाद
न कर। हाणे तव्हांजे साम्हूं मिसाल रखां थो। नबी अलैहिस्सलाम जे ज़माने में हिकिड़ी माईअ जी वफ़ात थींदी आहे, ज़ाइफ़ा गुज़ारे वई आहे। नबी अलैहिस्सलाम जे साम्हूं ज़िक्र कयो आहे त फलाणी औरत गुज़ारे वई आहे। जीअं थींदो आहे त कज़ियो थी वियो आहे, ख़बर पहुचंदी आहे। कज़िए थियण ते नबी अलैहिस्सलाम खे ॾसियो वियो आहे, ए अल्लाह जा महबूब पैगंबर, नमाज़ी ॾाढी निमाज़ूं पढ़ंदियूं हुयूं, निमाज़ रोज़े ज़कात ख़ैरात जी पाबंद हुई। नबी अलैहिस्सलाम जेॾी महिल ही ॿुधनि था त नमाज़ जी बि पाबंद आहे, रोज़े वारी बि आहे, अमल बि ॾाढा करे थी, हिकिड़े ही ज़िक्र कयो आहे त ॿियो आयो आहे साईं निमाज़ूं त पढ़े पई। जीअं असां चवंदा आहियूं असां खां त पुछो, चवंदा आहियूं न मालूमात पूरी कयो। निमाज़ूं पढ़ंदी ही, पर साईं पाड़े वारनि खे त टांडा ॾेई छॾिया। वलाकिन ला युदी जीराना, पाड़े वारा उन्हें मो तकलीफ़ में आ त नबी अलैहिस्सलाम जे साम्हूं जेॾी महिल पाड़े वारनि मां ख़बर पहुती आहे निमाज़ी बि हुई, रोज़ा बि रखंदी हुई, ऐं असां जूं कैफ़ियतूं बि ही आहिनि, असां नमाज़ी बि आहियूं, रोज़ा रखूं था, हर कम कयूं था, पर असांजी ज़बान मां तकलीफ़ूं बि माण्हुनि खे मिलनि थियूं पियूं। पाड़े वारा असां खां तंग आहिनि। नबी अलैहिस्सलाम छा फरमायो आहे, हिया फिन्नार, ही जहन्नमी आहे। ही केरा हाणे पी जो ज़िक्र कयो, कुझु ॾींहंनि खां पोइ हिकिड़ी पी गुज़ारे, कज़ियो थी वियो। नबी अलैहिस्सलाम खे ॾसियो वियो, फरमाइनि था सोना बस निमाज़ पढ़ंदी हुई, बस निमाज़, रोज़ा नफ़ली कोन रखंदी हुई, फर्ज़ी रोज़ा रखंदी। हाणे मुंहिंजो ही दोस्तनि खां सुवाल आहे, ॿई मायूं पंहिंजे दौर में नबूवत वारे दौर में आहिनि, नबीअ खे ॾिठो बि आहे, नबीअ जी ज़ियारत बि कई आहे, हुन दौर जूं आहिनि त नबी अलैहिस्सलाम खे जेॾी महिल ॾसियो वियो फ़क़ति निमाज़ूं पढ़ंदी ही, नफ़ली कम कोन हा, पर सही इलाके वारा ॾाढा ख़ुशि आहे। इलाके वारा, आस पास वारा, फलाणी अमड़ ज़बरदस्त आहे, फलाणो हमरा बेहतरीन आहे। त नबी अलैहिस्सलाम जा फरमायो आहे, हिया फिल जन्नत, हे जन्नतिया, किथे असांखे मालूम थिए थो जिते नबीअ जो कलमो भरींदो उते तुंहिंजे किरदार जी ज़रूरत आहे, जिते नबीअ जो कलमो भरे थो उते तुंहिंजे कलाम जी ज़रूरत आहे। ईअं न थिए मा यल्फिज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। जोर सां दादू वारो जोर सां चओ, मा यल्फिज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। ही चवे तो त मां पंहिंजे संगत में वेठो उते गिला पियो करियां, उते चुगली पियो करियां, उते ग़ीबत पियो करियां, मूंखे त ॾिसे बि कोन पियो, केर बि नाहे ॾिसण वारो। ओ दुनिया वारो, अॼु त मोबाइल सिस्टम पैदा थी वियो आहे, अॼु त ही सिस्टम आयो आहे त जल्दी जल्दी भरे करे अॻिते मोकिलनि था पिया। मुंहिंजे रब खे त हुन दौर में बि ख़बर पवंदी हुई जेॾी महिल मोबाइल सिस्टम भी कौन हो, ॾसण वारो बि कौन हो। अबू दरदा रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी अलैहिस्सलाम जे मेहमान जी ज़ियाफ़त करे, रात जो टाइम मुर्गिन जे इल्म में भी आए, तव्हांजे इल्म में भी आए, रात मेहमान के खाधो कराइंदे चई छॾियो त हिन पतीअ खे बंदि कजां, जेको खाधो खुराक बचड़नि जो रखियो पंहिंजे मेहमान खे पेश करे छॾियो। गौर कजां जेॾीमहिल वास्तो रब्बुल आलमीन सां हूंदो आहे, अबू दरदा जो अमल ज़मीन ते दिया, रब
रब्बे काबा जो कसमा मदीने जो जिक्रा मदीने जो हमला पर रब कुरान अर्श को नाज़िल करे छड़ियो नबी जो साहबी जमीन ते अमल तो करे तो रब आसमान तो नाज़िल तो करे मतलब चाहे तो उते सिस्टम लगल आहे उते सिस्टम वयुतिमून ताम अला हुब्बिही मिस्कीनम व यतीमम व असीरा सिस्टम लगल आहे मता तो चवे त नथी खबर पए अल्लाह जी गुस्ताखी कंदे त पोइ बि रब जे इल्म में आहे नबी जी गुस्ताखी करे त रब जे इल्म में आहे सहाबा जी गुस्ताखी करे त रब जे इल्म में आहे आम माण्हू जी गुस्ताखी करे त रब जे इल्म में आहे मता समझी उन्हें के खबर ना है इन्हें करे इल्म में आ वो केरा ओ अल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवा आलिमुल गैब जोर से अन्या ते शेख ऊपर वालो इंदो को खबर पहुंची जोर से आलिमुल गैब वो गैब क्यों खबर रखने वाला जे मालिक अहाता बिकुल्लि शैइन इल्मा जे मालिक जे इल्म के तुन तो समझी सके सजी दुनिया आजिज थी दिया पर रब आजिज मता लिखे करे का अमल करे तो हो भी पकड़ में ईंदो हो बि मता नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी तौहीन करे उन्हें जो भी तुखे पुछाणो थींदो ऐं असां जो मसलक ही आहे असां जी दावत ते गौर कर असां चाहूं था अल्लाह जी ज़ात में शिरक ना कर नबी जी ॻाल्हि में शिरक छो त रब ने खे मुक़ाम अहिड़ो ॾिनो आहे कि ॾियण वारो केरु आहे ॾाढियां अल्लाह जी ज़ात आहे ऐं जेका हुन खे मञी विया रब हुन खे इज़त ही ॾिनी आहे हलंदो ज़मीन ते आहे जुती जी आवाज़ ॿुधाइण वारो केरु केरु हिन जे लाइ तर्जुमो करियां त मता पंजाबी बिगड़ी कोन रुतबा कमाल सोने दा कर बे मिसाल सोने दा नूर मोहम्मद दी गोठ वाले रुतबा कमाल सोने दा कर बे मिसाल सोने दा जन्नत में लेके जाएगा प्यार मेरे सोने दा रुतबा कमाल सोने दा कर बे मिसाल सोने दा मारा ते मारा खा के हिम्मत न हारदा सब साथियां चो बखरा बिलाल मेरे सोने दा रुतबा कमाल सोने दा कर बे मिसाल सोने दा बिलाल चलता जमीन पे है कदमों की आवाज जन्नत में सब साथियां चो बखरा बिलाल मेरे सोने दा रुतबा कमाल सोने दा सारी सारी रात मदनी कुरान पढ़दे रहिंदे रो रो के सजदे च दुआवां मंगदे रहिंदे किन्ना उच्चा ते सुच्चा है सवाल मेरे सोने दा रुतबा कमाल सोने दा कर बे मिसाल सोने दा और मालिक बातें कैसे समझता है मुंहों निशन बोले राजी जलील हो गया उस वेले की बला भी तब्दील हो गया जोर से बोले वो बिचाणी वाला मुंह सन बोले राजी जलील हो गया
उस वेले की बला भी तब्दील हो गया। किन्ना आला ते बाला है ख्याल मेरे सोने दा, रुतबा कमाल सोने दा, कर बेमिसाल सोने दा। नबी अलैहिस्सलाम के कबूल करने वालन दी शान आसमान तो रब नाज़िल करे चलिया। इहो गर्द कंदो वञा जे पैगंबर दी शान एडी आहे, उन पैगंबर जो किरदार चाहो असां वांगर हो न। पत्थर हंदर जे लाइ बि छा कयो आहे, ॾाढियां दुआ कई आहे। असां चऊं था हिकु हणंदो त असां टे हणंदासीं। हुन जो मूंखे गारी ॾिनी त मां बसि शुरू थी वियुसि। घर छॾे आयो, माशाअल्लाह घर छॾे आयो। जेसी ताणी गुप्तानी स्टाफ ते न पहुतो आहे त आउं बि कोन छॾियो आहे। हे असांजो किरदार, हे असांजो तरीक़ो आहे। को अहिड़ो दोस्त आहे जे कंहिंसां ज़्यादती कई हुजे दुनिया में ऐं मजलिस में अची करे चवे त बाबा मूंखे अल्लाह जे कारण माफ़ करे, घटि मिले। ऐं जंहिं नबीअ खे असीं तस्लीम करियूं था हुन नबीअ जे तरीक़े खे नोट कर। हुन पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे नोट कर। छा थो थिए, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम निमाज़ लाइ आया आहिनि। असां त निमाज़ माशाअल्लाह जुमे या वरी सुबुह ड्यूटी ते वञिणो आहे त फजर जी निमाज़ पढ़ंदा आहियूं। हाँ ड्यूटी आहे न, छा कयूं। ड्यूटी को बग़ैर जेको आहे चवे थो साईं सुता हूंदा आहियूं, छा सियारो हो इन करे निमाज़ कोन पढ़े सघियासीं। अल्लाह असांखे तौफ़ीक़ ॾे त असां 5 वक़्त जी निमाज़ पढ़ूं। जेका पढ़ंदासीं त मथे कनि बाबा पढ़ंदासीं न निमाज़ इंशाअल्लाह। निमाज़ पढ़बी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिस्म में कमजोरी आहे, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम बीमार आहिनि। एतरी जिस्म में कमजोरी लगी पई आहे त मस्जिद में अचण चाहिनि था, अचण जी ताक़त ना। हिकिड़े पासे को हज़रत अली वतो आहे त ॿिए पासे को अब्बास, बल्कि फज़ल बिन अब्बास हज़रत फज़ल वठी छॾियो आहे। वठी अचनि था पिया वयजुर्रु क़दमाहु अलल अर्द, ज़मीन ते पेरनि जा निशान लॻनि था। ज़मीन ते पेरनि जा निशान लॻनि था पिया। एॾी जिस्म में कमज़ोरी। मस्जिद में आया, निमाज़ ख़त्म थी, निमाज़ ख़त्म थी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ऐलान कयो आहे को अहिड़ो इंसान आहे जंहिं ते आउं ज़्यादती कई हुजे त पंहिंजो बदिलो वठे। कंहिंखे मां तकलीफ़ ॾिनी हुजे त पंहिंजो बदिलो वठे मूंखों। अहिड़ो को आहे? हल अहदुन यख्तस्सु मिन्नी, को आहे? हिकिड़ो नौजवान उथी करे बीठो आहे, छा थो चवे त सुना मां बदिलो वठां थो। तव्हां मूंखे मारियो, मूंखे अॼु ताईं यादि आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के चवे तो उथी बीहे तो। असां रसूल ॾिसनि था त कहिड़ो इंसान आहे जेको हाणे गुस्ताखी कंदो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां बदिलो वठंदो। हर को ॾिसे थो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां ई बदिलो वठंदो। कुझु असहाब कावड़ में आया त हुन में उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु त सरे फ़रिश्त हूंदा। मतां जो अॻिते वधे अदरिबु उनुक़, मां तुंहिंजी गिची लाहे छॾींदुसि। नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था महलन या उमर, उमर बीही वञ। उमर हिन खे अचण ॾे, हिन खे अचण ॾे। अॻिते अचे थो, अची करे छा थो चवे? ऐ महबूब पैगंबर जेकॾहिं तव्हां बदिलो ॾियण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे त पोइ मुंहिंजो हिकिड़ो मुतालबो आहे। जेॾी महिल तव्हां मूंखे मारियो मुंहिंजे जिस्म ते कमीज़ कोन हुई। इन्ना अलैका कमीसन वलम यकुन अलैया कमीसन,
तव्हां त हाणे कमीस पाती आऊं दौर में हुन वक़्त में मुंहिंजे मथां त कपिड़ो बि कोन हो पंहिंजा कपिड़ा लायो कमीस लायो त मां बदिलो वठां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम परेशान थी विया, असहाब परेशान थी विया त ही कहिड़ो तरीक़ो तो इख्तियार करे बदिलो वठण जो। नबी अलैहिस्सलाम पंहिंजे जिस्म मुबारक में कमीस लाथी। हाणे छा थो चवे, अल्लाह जा पाक पैगंबर तव्हांजे हथ में लकड़ हुई, तव्हांजे हथ में लकड़ हुई, मूंखे बि खपे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम लकड़ घुराई आहे। हाणे लकड़ जेकॾहिं महिल हथ में अचे थी, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे वेझो अचे थो, हेॾां तवजो, नबी अलैहिस्सलाम जे वेझो अचे थो, लकड़ हथ में आ, असां बि परेशान थी विया। तिन लकड़ सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे हणंदो इंसान अॻिते वधंदो आहे, पंहिंजी लकड़ खे तोड़ींदो आहे, अॻिते वधी करे जफ़ी पाईंदो आहे, फाकर में वठंदो आहे। वक़ब्बल कशाहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन जा ते चुमियूं पाईंदो आहे, चुमियूं पाए करे रोए करे चवंदो आहे वल्लाही मा अरदतु इल्ला हाज़ा, मूंखे अल्लाह जो कसम मुंहिंजो बदिलो वठण जो मक़सद कोन हुयो। सोचा पियो आख़िरी टाइम आख़िरी मौक़ो आहे त फ़ाइदो हासिल करियां, नबीअ सां पंहिंजे जिस्म खे त मिलाए वठां, पर मुंहिंजे नबी जे किरदार खे नोट कर, मुंहिंजे नबीअ जे तरीक़े खे नोट कर, मुंहिंजे प्यारे जे तरीक़े खे नोट कर। नबी अलैहिस्सलाम नाराज़ कोन थिया, भाकर में बदतर इंसान कसमों खाए ॿुधाए थो त मुंहिंजो इहो इरादो हो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेॾी महिल चुमी पाईंदो आहे त हर को चवंदो आहे, हर कंहिंजे दिलि में आई आहे इहो कहिड़ो इंसान आहे जेको इहो मुक़ाम वठी वियो आहे। हाणे त ॿियनि जे दिलि में बि आहे ख़्वाहिश पैदा थी आहे, काश त मां बि अॻिते वधां, काश त मां बि चुमी पायां, पर हिते जो अब छा मिलियो आहे। ऐं त चवंदो आहियां ओ मोरे जा मुस्लमान, ऐं ऐलान कंदो आहियां नबी अलैहिस्सलाम अॼु कोन चयो, हुन टाइम ते बि सोने ऐलान करे छॾियो जंहिं टाइम ते नबी अलैहिस्सलाम फरमायो आहे मुंहिंजी उम्मत जा 17,000 इंसान जन्नत में बग़ैर हिसाब जे वेंदा। नबी ऐलान कयो आहे, नबी अलैहिस्सलाम जे साम्हूं उकाशा बिन महसून बीठो आहे। उकाशा छा थो फरमाए, सोना ओ दोली ए सोना मुंहिंजे लाइ दुआ कर त रब मूंखे इन्हनि मां ठाहे छॾे जेका बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में वेंदा। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था अंत मिनहुम, हिकिड़ो ॿियो थी करे पींदो आहे, चवंदो आहे सोना मुंहिंजे लाइ बि दुआ कर। पार फरमाइनि था सबक का पिया उकाशा, उकाशा तोखां सबक़त वठी वियो आहे। हाणे ख़्वाहिश त सभिनी जी पैदा थी आहे, कम थियण खां पोइ ख़्वाहिश पैदा थींदी आहे। कम थियण खां पोइ चवंदा आहियूं त यार हे काश मुंहिंजे हक़ में हुजे। हा, असांजो मुअज़्ज़िज़ महिमान पहुची चुको आहे। हाणे बसि असां 2-3 ॻाल्हियुनि खां पोइ इन्हनि खे वारो ॾींदासीं। परे खां आयल महिमान आहे, असांखे तव्हांजो अहसास बि आहे, पर अर्ज़ु पियो करियां त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरीक़े खे समझ मुसलमान थियण खां पोइ कंहिं ते एतिराज़ न कर, कंहिं ते एतिराज़ न कर, बराबरी ते हल, बराबरी ते हल। मतां तुंहिंजी बात मौका कलमो निकिरे पकड़जी पवे त पोइ इतो वारा त छॾनि था, पर रहमान छॾे बाबा, हेॾे रहमान छॾे नथो। कंहिंजी गुस्ताखी न कर, कंहिंजी गुस्ताखी न कर, ऐं तक़सीम बि न कर। तक़सीम गौर कजा, तक़सीम न कर। अॼु वॾी तक़सीम आहे। हे रक्षन खे तव्हां ॾिसो था न, या भाई इधर तवजो, रक्षन ते ॾिसो था न जेका फटा हलनि था पिया, वॼाइण वारा छा था वॼाइनि, असां ॾाढा ख़ुशि थियूं था, असां ख़ुशि थियूं था। छा थो वॼाए, सोना लगदा अली वाला, सोना लगदा अली वाला। मंजूर जमाली तुझी तेरी जेब है खाली,
ख्याल कर सभई वाह वाह थी रही यासी मोरे पर असां चऊं था न ईअं न कर बराबरी ते हल असां छा था चऊं सोना लगदा है अल्लाह वाला सोना लगदा है अल्लाह वाला हथ मथे करे चो जोर सां चो वरी चो सोना लगदा है अल्लाह वाला सोना लगदा है अल्लाह वाला सोना लगदा है नबी वाला सोना लगदा है नबी वाला मुख्य सुकून मिले तो सोना लगदा है सिद्दीक वाला सोना लगदा है फारूक वाला जोर से बोले सोना लगदा है गनी वाला सोना लगदा है गनी 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 वाला सोना लगदा है अली वाला असां त बराबरी ते आहियूं न हां हे असांजो अक़ीदो आहे कंहिंमें फ़र्क़ु न कंदासीं चार यार आहिनि पर चारनि जो सिस्टम कहिड़ो आहे जेको रब ठाहे छॾियो आहे ऐं जंहिंजे बारे में असां जमदा आहियूं कहिड़ो सिस्टम आहे सिद्दीक उमर मिसाली आहिनि उस्मान अली निराला आहिनि जोर से बोले गुबजानी वाले सिद्दीक उमर मिसाली आहिनि उस्मान अली निराला आहिनि अल्लाह वली हिन जो ही अल्लाह बारा आहिनि आप सब तशरीफ लाए हैं आहा हमने जब तकरीरों का स्टार्ट लिया था ना तो हम बड़े आफसाब की तरह कभी कभी पढ़ा करते थे अल्लाह अल्लाहु वलियुल्लज़ीना आमनू युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन-नूर जोर से बोले एक दफा और बोले आपके शेखपुरे वालों को पता चले कि सिंध वाले भी मोहब्बत करते हैं सिद्दीक उमर मिसाली आहिनि उस्मान अली निराला आहिनि अल्लाह वली हिन जो ही अल्लाह वारा आहिनि अगर तर्जुमा ना किया अजीब दस्तार नाराज हो जाएगा जन्नत है फिदा इन पर राजी है इला इन पर पहलुए मोहम्मद में जिन्होंने डेरे डाले हैं अरे मुख्तसर बताऊं तुमको मुख्तसर बुधाया तू के अजमत सहाबा जी कुरान के दिस जगह जगह हवाला है हमें उनसे उल्फत है जिनको उनसे निस्बत है मरकजी जमीयत अहले हदीस पाकिस्तान मौत पैन लगी है क्यों डरते हो मरकजी जमीयत अहले हदीस पाकिस्तान जोर से बोले गोल गोल ना करो मरकजी जमीयत अहले हदीस पाकिस्तान इनका मिशन इनका पैगाम कायनात के अंदर ये है रब की तौहीद में शिरक न किया जाए मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से गद्दारी न की जाए और असहाबे रसूल पे तबर्राबाजी न की जाए रब्बे काबा की कसम है हम वो हैं कि जफा की तेग से गर्दन वफा शारों की कटी है बरसरे मैदान अगर झुकी
हमें उनसे उल्फत है जिनको उनसे निस्बत है। अरे हम तो जयालों के जयाले हैं। सिद्दीक उमर मिसाली हैं, उस्मान अली निराले हैं। अल्लाह है वली इनका और ये अल्लाह वाले हैं। ऐं सभिनी दोस्तनि जो शुक्रातो आहियां, शुक्रगुज़ार आहियां जेको जेका बि परे खां आया आहिनि। अल्लाह ताला तव्हांजो अचणु क़बूल फरमाए, वेहणु क़बूल फरमाए। मुंहिंजे मुअज़्ज़ज़ महिमान जी गुफ़्तगू खे प्यार सां ॿुधंदो त इंशाअल्लाह फ़ाइदो थींदो। व आख़िरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हिन बचे जी वॾी कोशिश आहे, महिनत आहे हिन कॉन्फ्रेंस जी कामयाबीअ जे लाइ। दोस्तनि जी जेकनि बि दोस्तनि हिन में ताउन कयो आहे, कोशिश कई आहे।